लगी भी पे तो विसाइण वारा के मर्द मौजूद हो जा। जे बाह लगी पे विसाइण वारा मर्द भी हुजन तो पानी वेझो हुजे। मां कीअं पढ़ंदुसि तूं कीअं ॿुधंदे। हुसैन जे भेणनि जा ख़ैमा उन वक़्त जलिया जॾहिं अब्बास ऐं अकबर हुयसि कोन। मातमीअ ख़ैमा जलियसि बि उन वेले जो पीअण जे लाइ पाणी कोन हुअसि त बीबी बाह काॾों विसाए। मातमीअ तव्हां हिन वक़्त ताईं ॿुधंदा आया आहियो एक खैमे के बाह लगी तो बीबी बे खैमे में आ। पर चो तो मां अलम ते हथ रखी पढ़ा इन मुसलमानन भा गुलाम हैदर सबनी एक ही वक्त सब खैमा जलाया। बीबियों ऐं ॿार ईअं निकता जीअं तस्बीह जो धागो टुटंदो। असां शिया कौम रोवंदा इन जे करे आहियूं अली जी धी उन वेले बि सजाद जे वेझो अची चए थी सजाद जाग पुफी मसलो पुछण आई। पुट तुंहिंजे इमामत जो पहिरियों ॾींहुं आहे। पुफी शरीयत समझण आई। कसर ॻोठ वारो मुंहिंजो अक़ीदो आहे तव्हांजो बि साॻियो हूंदो। बीबीअ जो हिकु लक़ब अथव आलिमा गैर मुअल्लिमा। ज़ामिन अली आलिमा इल्म रखंदड़ गैर मुअल्लिमा माना कंहिंजी पढ़ायल ई न हुई। पोइ अॼु सजाद खे झिझोड़े छो थी पुछे उथी जाग पुफी मसइलो पुछण आई अथई। माना बीबी इजाज़त पई वठे समा हिते जली मरा बाहर न रोवण वारा अख खोली जो सजाद पुफीअ जे वारन ते दीद पयस। मां सख्त को थी वञा मां ज़रूरी तो समझा हिक रिवायत तमहीद में पढ़ा त सजाद जी गैरत छा ज़िक्र जो कसम हर बीबी मदीने में मसौरे जे अंदरों कंदी हुई। तुझी का पत्थर जी दिल हर बीबी मसमल बेरे जे अंदरों हथ लाईंदी। बीबी ज़ैनब हर एक धी भेण भाइटी भाणे जी अगे समझाईंदी मता कंहिंजी चादर सजाद जे आॾो लथल। मुंहिंजो गैरतमंद पुटु इहो इन वेले मरी वेंदो। मातमीअ अञा हिकिड़ी रिवायत ॾहींअ जे राति जी पढ़ा जॾहिं असहाब ॾाढिया क़ुरान पिया पढ़नि। सजाद लठ जी टेक ते निकिरी हुसैन मौला जे वेझो आयो। सजाद ते बाबे पंहिंजे जी दीद पई आहे। उथी चवे थो बीमार सॾु करे आ बाबो मिलण चई आ। पुट छो तकलीफ़ कई थई। सजाद रोई चए थो बाबा साहबिन खे चओ क़ुरान होरियां पढ़। रोवण वारो हुसैन बि इमाम सभु सम्झे पियो। रोवारण जे लाइ इहो जुमिलो पुछई। हुसैन चए थो सजाद धारिया न आहिनि मुंहिंजा साहबी। ॿियो तो कचहरी नथा कनि क़ुरान था पढ़नि। सजाद रोई चए थो बाबा मां मजबूर आहियां मुंहिंजी गैरत गवारा नथी करे। ओ भली तुंहिंजा साहबी आहिनि पढ़नि क़ुरान लेकिन इन्हनि जो आवाज़ मुंहिंजे पुफीअ जे कननि ते थो पवे। ओ मां बाबा मरी